दोस्तों अस्सलाम वालेकुम या अली मदद मां नंढो आर्टिस्ट जावेद अबड़ो दोस्तन खे आगाह कंदो हलां त हींअर असां लालच जे सेट ते बीठा आहियूं ऐं उन जेको लालच आहे उन लालच जो जेको राइटर आहे ऐं डायरेक्टर आहे उहो इनायत कांदड़ो आहे ऐं हिन फिल्म में तमामु बहितरीनु अदाकार कमु करे रहिया आहिनि। KTN सिंध टीवीअ जा तमामु बहितरीनु अदाकार कमु करे रहिया आहिनि। उन में पीर मौज़म आहे, अब्बास गुल आहे, मां पाण आहियां, बिलावल खोखर आहे ऐं इनायत आहे, तमामु घणी संगत आहे। सो दोस्तनि खे चवंदासीं त ॾिसंदा इहे फिल्म ॾिसण सां तमामु बहितरीनु फिल्म आहे, स्टोरी तमामु बहितरीनु आहे। इंशाअल्लाह तव्हां में उमेद आहे तव्हां ॾिसंदो। महिरबानी जी भाई। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त मां आहियां तारिक हुसैन चांडियो ऐं असां हिन वक़्तु जो लालच सेट ते वेठा आहियूं ऐं तक़रीबन शूट थियण वारी आहे। हिन में कास्ट आहे पीर मौज़म साहब ऐं जावेद अबड़ो, बिलावल खोखर, अब्बास गुल, मुस्तफ़ा सुमरो, तारिक हुसैन चांडियो ऐं हिन जो डायरेक्टर ऐं राइटर आहे इनायत कांदड़ो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जी तो मां तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल एक्टर मुश्ताक बलोच जी मां तव्हांखे ॿुधायां त असां हिन वक़्तु लालच सेट ते मौजूदु आहियूं ऐं तमामु सुठा आर्टिस्ट असां मौजूदु आहिनि ऐं जंहिंजी स्टोरी आहे इनायत कांदड़ो साहब ऐं प्लस में डायरेक्टर बि इनायत कांदड़ो साहब ऐं कैमरामैन उस्ताद मुमताज़ ख़ाशकिल साहब असां सां गॾु मौजूदु आहे ऐं लालच ड्रामो ॾिसणु न विसारिजो। ऑनली ऑन जंहिं बि चैनल ते इंशाल्लाह तव्हां माना ज़रूरु ॾिसिजो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो सदरुद्दीन बलड़ो अदाकार हींअर असां लालच सेट ते मौजूदु आहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों या अली मदद। मां आहियां सोहेल अहमद कांदड़ो। जीअं त असां हींअर लालच जे सेट ते मौजूदु आहियूं, उन में वॾा एक्टर वॾा अदाकार आहिनि जीअं जावेद अबड़ो साहब, अब्बास गुल ओढाणो, बिलाल खोखर, मुमताज़ हुसैन ख़ासकिली, उन को ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि। हींअर असां लालच जे सेट ते वेठा आहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों या अली मदद जी लतीफ़ है धरती। दोस्तों अॼु असां नसीराबाद जे भरिसां कांधरा ॻोठ में आहियूं ऐं हिते असांजे सिंध जे बहितरीनु कहाणीकार ऐं डायरेक्टर जो प्रोजेक्ट हली रहियो आहे लालच जे नाले सां, जंहिंजी शूट ते आयल आहियूं ऐं हिन प्रोजेक्ट में सिंध जा नाले वारा आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि, जंहिंमें अब्बास गुल साहब आहे, असांजो वॾो जावेद अबड़ो साहब कमु करे रहियो आहे, सिंध जो ॼातल सुञातल तव्हां सभिनी जो अदाकार आहे, ऐं बिलावल खोखर साहब आहे ऐं असांजो बहितरीनु आर्टिस्ट PTV ऐं असांजी सिंधी मीडिया जो तमामु वॾो आर्टिस्ट पीर मौज़म साहब बि हिन प्रोजेक्ट में कमु करे रहियो आहे। उन सां गॾोगॾु तारिक चांडियो साहब आहे, अदा मुश्ताक आहे, अदा सदरुद्दीन ऐं असांजा काफ़ी ॿिया दोस्त हिन प्रोजेक्ट में कमु करे रहिया आहिनि जेके तव्हांजे साम्हूं स्क्रीन ते ईंदा। सो ही तमामु बहितरीनु हिकिड़ो सब्जेक्ट आहे ऐं इस्लाही सब्जेक्ट आहे। हालांकि असां बि तमामु घणनि स्टोरियुनि में कमु कयो आहे, पर कल्ह खां जॾहिं असां शूट ते आया आहियूं त तमामु हर सीन हिकिड़ो कमाल जो लिखियलु आहे ऐं हिकिड़ो इस्लाह सां भरपूर लिखियलु आहे, जंहिंजी असांजा दोस्त यूट्यूब ते या सोशल मीडिया ते चवंदा आहिनि दादा तव्हां तालीम ते कमु कयो या अहिड़े क़िस्म जो शयूं ठाहियो। सो काल्ह खां अहिड़े ई क़िस्म जा तक़रीबन अदा इनायत जी कहाणी में सीन आया आहिनि ऐं जेके दीनी हवाले सां ई बहितरीनु आहिनि, इस्लाह जे हवाले सां ई बहितरीनु, असांजी क़ौम ऐं धरती जे लाइ माना उहे जेके माण्हू जेके इश्क कनि था क़ौम ऐं धरती सां, उन्हनि जे लाइ इहे सॼो प्रोजेक्ट आहे। सो हिकिड़ो दफ़ो ॾिसिजो ज़रूरु। अस्सलाम वालेकुम या अली मदद। नाज़रीन जीअं त मां तव्हांजो पंहिंजो एक्टर नज़ीर आकाश ओढो। हींअर असीं लालच जे सेट ते मौजूदु आहियूं। लालच तमामु हिकु बहितरीनु ड्रामो आहे जंहिंजी कहाणी फ़ौजी इनायतुल्लाह कांदड़े लिखी आहे ऐं हिन में तमामु वॾा एक्टर कमु पिया कनि, जंहिंमें भाऊ जावेद अहमद, भाऊ अब्बास गुल ओढाणो, बिलावल खोखर, उन खां पोइ काफ़ी एक्टर मज़ेदार आहिनि। वॾी ॻाल्हि इहा आहे त स्टोरी तमामु बहितरीनु आहे, ॾिसणु न विसारिजो। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अदाकार कहाणीकार ऐं डायरेक्टर फ़ौजी इनायतुल्लाह कांदड़ो। जीअं त हिन वक़्तु मुंहिंजे शूट हली रही आहे लालच नाले सां। हिन स्टोरी जो जेको टाइटल आहे हिन समाज जे हक़ीक़त ते लिखियलु आहे, जेके हिन मुआशिरे में कुझु इंसान लालची पैसे जी लालच में अची पंहिंजे सगने रिश्तनि खे बि लताड़े करे ऐं कुझु अहिड़ो हिकु लालच ॾेखारी वई आहे हिन में त कुझु किरदार अहिड़ा आहिनि जेके पैसनि एवज़
पंहिंजूं मासूम नियाणियूं खपाइण था चाहिनि ऐं दोस्तनि सां फ्रॉड ठगी माना हिन में हिकिड़ी हक़ीक़त मां ॾेखारी आहे जेकी अॼुकल्ह हिन समाज में आहे। ऐं पोइ हिन में असां भाऊ अब्बास गुल आहे असांजो तमामु सुठो एक्टर जिन जो किरदारु आहे इस्लाह जो ऐं उहो हर हिकु लालची किरदार खे इस्लाह जे तरह सां हिकिड़ो सिधे रस्ते ते आणे थो, जेको हक़ीक़त में असांजे लाइ हिकिड़ो वॾो पैगाम आहे, जेको सिरातल मुस्तक़ीम जो रस्तो आहे, जेको अलाह ताला असांखे जंहिं रस्ते ते हलण लाइ हिदायत ॾिनी आहे बार बार, उहा भाऊ अब्बास जो किरदारु आहे। ऐं असां सां हिन स्टोरी में तमामु सिंध जा नाले वारा अदाकार आहिनि, जिन में भाऊ अब्बास गुल ओडाणो ऐं साईं पीर मोज़म शाह, जावेद अबड़ो ऐं बिलावल खोखर, मुमताज़ खाशकेली, मुमताज़ बलोच, नज़ीर आकाश ओडाणो, गुलाम मुस्तफ़ा सूमरो, अहमद नूनारी, तारिक चांडियो ऐं सतार लाड़। ऐं वॾी ॻाल्हि इहा त असां सां सिंध जो कॉमेडियन साईं ज़ुल्फ़ी शाह बसर बादशाह जे नाले सां मशहूरु आहे, साईं जन बि असां सां मौजूदु आहिनि ऐं इनशाला उन्हनि जो सेट असां खटे में रिकॉर्डिंग कंदासीं। तव्हां दोस्तनि जी महिरबानी, शुक्रिया।